आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां लाहौर में इंतहा पसंदन खां छोकरीअ खे बचाईंदड़ ASP शहर बानो नकवीअ जी मुलाकात थी आहे। अवां खे आगाह कयो पिया औरतूं पाकिस्तानी मुआशरे जो अनमोल हिस्सो आहिनि। आर्मी चीफ जो इहो चवणु आहे। अवां खे आगाह कयो पिया आर्मी चीफ वधीक चयो आहे त असांजी मज़हब ऐं मुआशरे में औरतुनि जो एहतराम शामिल आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तानी औरतूं ज़िंदगीअ जी मड़नी शोबनि में अहम किरदारु अदा करे रहियूं आहिनि। जनरल आसिम मुनीर वधीक चयो आहे त अदम बर्दाश्त खे रोकण लाइ मुल्क गीर इतफ़ाक़ राय जी ज़रूरत आहे। ख़बरों ते पहुचायूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां लाहौर में इंतहा पसंदन खां छोकरीअ खे बचाईंदड़ ASP शहर बानो नकवीअ जी मुलाकात थी आहे। आर्मी चीफ चयो आहे त औरतूं पाकिस्तानी मुआशरे जो अनमोल हिस्सो आहिनि। संदसि चवणु आहे त असांजी मज़हब ऐं मुआशरे में औरतुनि जो एहतराम शामिल आहे। आर्मी चीफ आसिम मुनीर वधीक चयो आहे त पाकिस्तानी औरतूं ज़िंदगीअ जी मड़नी शोबनि में अहम किरदारु अदा करे रहियूं आहिनि। हुन वधीक चयो आहे त अदम बर्दाश्त खे रोकण लाइ मुल्क गीर इतफ़ाक़ राय जी ज़रूरत आहे।